आलमन सियालकोट में श्रीलंकन फैक्ट्री मैनेजर के कत्ल के गैर इस्लामी करार नहीं छो। मुफ्ती तकी उस्मानी ऐं ॿियनि जो चवणु आहे त सियालकोट में श्रीलंकन फैक्ट्री मैनेजर जो कत्ल इस्लामी तालीम के खिलाफ है। वाक़े में मुलविस जाबदारनि खे सज़ा ॾिनी वञे। हू श्रीलंकन अवाम सां दुख में बराबर जा शरीक आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जज राणा शमीम के परॾे वञण की इजाज़त ॾियण बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी। असली कसमनामो जमा करण लाइ सूमर ताईं जी मोहलत। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो आहे त राणा शमीम सूमर ताईं असली कसमनामो जमा न करायो त मथसि फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद मुल्क में निगरान हुकूमत के इम्कान के रद्द करे छॾियो। पीडीएम के 23 मार्च ते ऐलानियल लॉन्ग मार्च मुलतवी करण जो मशवरो। संदसि चवणु आहे त पीडीएम 23 मार्च ते मार्च करे वॾी ग़लती कंदी। जेकॾहिं रस्ता बंद कया विया त पोइ हुकूमत के मयार न ॾिनी वञे। निगरान हुकूमत जो को भी इम्कान नाहे। वज़ीर आज़म इमरान खान पंहिंजो मुद्दो पूरो कंदो। 4 खां 5 महीननि अंदर महांगाई में घटिताई अची वेंदी। 14 डिसंबर ते 1 साल की कारकर्दगी रिपोर्ट पेश कई वेंदी। आईनी निज़ाम में मुदाखलत थियण ताईं मुल्क हली न सघंदो। महांगाई, बेरोज़गारी ऐं गुरबत वधण सबब अवाम ॾुखियाईनि जो शिकार आहे। नेब तरमीमी ऑर्डिनेंस ज़रिए हुकूमत पंहिंजो पाण खे एनआरओ ॾिनो आहे। नेब चेयरमैन पाण दिहाड़ी ते कमु पियो करे। मौजूदा हुकूमत जी हर खाते में स्कैंडल मौजूद आहिनि। अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाका नबासी। तब्दीली सरकार कराची के शहरियुनि ते महांगाई जो नओं बम केराए छॾियो। के इलेक्ट्रिक तरफ़ां बिजली जे अघनि में ₹3.75 फी यूनिट इज़ाफ़ो। के इलेक्ट्रिक जो चवणु आहे त बिजली सेप्टेम्बर की फ्यूल एडजस्टमेंट की मद में महांगी कई वई आहे। दिसंबर महीने के बिलन में उगाड़ी कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्की सियासी मुआशी अमन की सूरत जो जायज़ो। घरू वज़ारत तरफ़ां सियालकोट वाक़े बाबति ब्रीफिंग। लाखड़ा कोल माइंस बोर्ड झंपीर में कोयले की खोटाई की मंजूरी ॾेई छॾी। कोयले कढण दौरान फोती पोरियतुनि जो मुआवज़ो 2 लखनि मां वधाए 10 लख रुपया मुक़रर करण जो फ़ैसिलो। पोरियतुनि जी भलाई लाइ फी टन कोयले ते 30 रुपया मुक़रर करण की भी मंजूरी। तहरीक इंसाफ सिंध में नई मकानी निज़ाम खिलाफ एहतजाजी तहरीक शुरू करे छॾी। ठटे में एहतजाजी मुज़ाहिरो। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त सिंध की अवाम के ग़ुलाम बणाइण की कोशिश कई पई वञे। नए निज़ाम के अदालतुनि में चैलेंज कबो। रोडन ते भी एहतजाज थींदो। नए निज़ाम में सिंध सरकार सब अख्तियार पाण वटि रखिया आहिनि। जैकबाबाद जे NA 196 ते वोटनि जी ॿीहर ॻणप 10 डिसंबर ताईं मुलतवी। मोहम्मद मियां सूमरे जे न अचण सबब वोटनि जी ॻणप न थी सघी। नई तारीख़ ते ॿिन्ही उम्मीदवारनि खे हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत। संगरार मां मुबैना तौर अगवा थियल निंगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी। IG सिंध मुश्ताक महर 3 भेरो सखर पहुतल। सिंध हाई कोर्ट तरफ़ां निंगरी की बाज़ियाबी बाबति 9 डिसंबर ते अघ भराई रिपोर्ट तलब कई वई आहे। क्वेटा में पुलिस वैन ते दस्ती बम हमले के नतीजे में 3 पुलिस एहलकार जख्मी। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। वाक़े खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस जो इलाइक़े में सर्च ऑपरेशन। सालियापट में नारा किनाल में निकरंदड़ वाह के 30 फुट घारो पइजी वियो। 50 एकड़नि ते बीठल कणक जे फसल बुॾी वियो। आपाशी अमलो न पहुचण सबब आबादगार पंहिंजी मदद पाण तहत घारो बंद करण जी कोशिशुनि में मसरूफ़। सिंधड़ी वेझो ट्रक जे मोटरसाइकिल सां टक्कर सबब 2 ॼणा फौत ते 1 ॼणो ज़ख्मी। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। रखण वेझो 2 ॼणनि के कातलनि की गिरफ़्तारी लाइ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। कायरनि के बाहियूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस 2 महीना गुज़रण बावजूद 2 ॼणनि जा कातल गिरफ़्तार न करे सघी आहे। रिश्वत वठी ॻोठाणनि जो खून लोहण की कोशिश कई पई वञे। लखी में मुग़वी नौजवान ज़ुहैब भुट्टो की बाज़ियाबी लाइ मुकम्मल शटरबंद हड़ताल। वापारियुनि ऐं शहरियुनि समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि की रैली ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त ज़ुहैब भुट्टे जे बाज़ियाबी लाइ पुलिस कंहिं भी क़िस्म की कोशिशूं न कयूं आहिनि। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में ॿी टेस्ट मैच ड्रा थियण तरफ़ वधण लगी।
चौथे ॾींहुं कप्तान बाबर आज़म ऐं अज़हर अली आउट। क़ौमी टीम 4 विकेटुनि जे नुक़सान ते 270 खां वधीक रन्सूं ठाहे वरितियूं।